नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे कराची मां ख़बर ॾींदा आहियूं। सिंधी तालीम वारे वज़ीर सैयद गनी चयो आहे त कोरोना जी सूरत हाल खां पोइ स्कूल खुलियल आहिनि, पर कुझु बि नथो ॿुधाए सघां ॿीहर कॾहिं स्कूल बंदि थी वियो। इन्हनि कराची जे हिकु स्कूल में शागिर्दनि में टेबलेट्स विरहाइण वारी तकरीब खे ख़िताब कंदे सैयद गनी चयो त 30 खां वधीक नवनि स्कूलनि में बि तालीम जो सिलसिलो जल्दी शुरू कयो वेंदो। सिंध में 40,000 स्कूल आहिनि ऐं असांखे कंहिं NGOs जी रहम करम ते न रहणु घुर्जे। असांखे पाण अॻियां वधी अहिड़ा स्कूल ठाहिणा आहिनि। हिन चयो त कोरोना जी सूरत हाल दौरान स्कूल बंदि रहिया, पर स्कूल बंदि हुजण सबबि तालीम खे बि नुक़सान थियो। हाणे स्कूल खुलियल आहिनि, पर कुझु बि ख़बर नाहे त ॿीहर कॾहिं स्कूल बंदि थी वञनि। तालीम वारे वज़ीर चयो त जेकॾहिं स्कूल बंदि थिया त हिननि टेबलेट्स जे ज़रिए ॿार घर वेही ऑनलाइन पढ़ी सघनि था, पर कुझु इलाइक़नि में इंटरनेट ऐं ॿियूं सहूलियतूं न आहिनि, पर 60% इलाइक़नि में ईअं मुमकिन आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।